असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते लाज़मी क्लिक कयो ताकि असांजूं नातूं तव्हांखे बर वक्त मिली सघनि। पंहिंजी राय खां आगाह कंदा। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही जश्न ईद मिलादुन नबी सब जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो प्रोग्राम गोठ हाजी मोहम्मद इब्राहिम सोलंगी जे अंदर असांजे मोहतरम दोस्त भा अदा गुलाम कादर सोलंगी जे तरफा संदन जे भाइरन जे तरफा बचड़न जे तरफा बिलखुसूस संदन जे न्याणे मसूद अहमद सोलंगी जे खुशी में लफ्ज थोड़ो हल्को वरतो मैंने कर जो बहराड़ी जो माहौल आंदा त सच ही हुआ त मैं गुलाम कादर पांजे न्याणी जे शादी जे खुशी में मुझे मुस्तफा जो बीलाद मल्हायो।
दिल चवे पे मां तैयार थी आयस तज सजो प्रोग्राम इन शादी जे मुतालिक गालाया पर घोट जो चाचो उन चे कन में चयो तो मुखे मेराज मुस्तफा बुधायो। बहरहाल मुझा दोस्तो अल्लाह ताला जी जात बाबरकात कायनात में इंसान के सब खां वधीक अजीम बनायो वा कोई शक ना है। लेकिन इन सूरत इंसानिय के इन सूरत इंसानिय के बनायो त मुझे करीम रब अजीम पर उन अजीम रस्ते ते इन इंसान के हलायण वारो मुझो मदीने जो ताजदार। जुमला थोड़ा थोड़ा हल्का चवंदुम इन करे त तवां जे समझण में आसानी थे। अल्लाह ताला जा बानो कायनात में इंसान पहरियों भी मौजूद होया। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत बा सआदत खां अग में भी हुया। हुजूर जे ऐलाने नबूवत खां अग में भी इंसान मौजूद होया। सूरत इंसानी जरूर हुई मगर किरदार इंसानी कोन हो। दुनिया जे अंदर हर शय खां वधीक बचड़ो प्यारो हुंदो आ लेकिन इहो ही इंसान हुयो। मक्के जो शहर हुयो, मक्के जो गलियूं हुयूं, मक्के जो इलाइको हुयो। न्याणी जमंदी हुई त उन्हनि जा मुंह लही वेंदा हुया। न्याणी जमंदी हुई त बेइज्जती महसूस कंदा हुया। न्याणीअ खे जल्द खां जल्द मारे दफन करण जी कोशिश कंदा हुआ छो त उन मुआशरे में न्याणीअ जो ॼमण ज़िल्लत समझियो वेंदो हो। लेकिन कुर्बान वञा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां मुझे आका रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे हिक पाक जुमले वरी तो चवा ओ गोठ मोहम्मद इब्राहिम सोलंगी जे पट ते वेही रब जो दीन बुधण वारो गौर सां बुधो। मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हिक पाक जुमले दुनिया जे दिलनि जूं तकदीरूं बदले छॾियूं। ओहोई मक्को, ओहोई मक्के जूं गलियूं, ओहोई मक्के जा माण्हू जेके पंहिंजे नियाणियुनि खे दफन कंदा हा, ज़िंदह जलाईंदा हुया। मुझे मुस्तफा करीम हिक ऐलान कयो ताए अल्लाह जा बानो जंहिं शख्स खे अल्लाह जे ज़ात जोड़ी नियाणियुनि जी अता कई आहे। दुनिया पुटनि ते नाज़ पई करे, अॼु मुझो मुस्तफा नियाणीअ ते नाज़ पियो करे। पंहिंजे नियाणीअ जे ख़ुशीअ में खुश रहण वारा तोखे मुबारक 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 जो तोखे खुदा पंहिंजे महबूब जी सुन्नत नसीब कई। दुनिया पुटन ते नाज पई करे, मुझे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात नियाणियुनि ते नाज न रुगी कयो बल्कि कायनात के फख्र महसूस कराइंदे फरमायो त जंहिं शख्स के अल्लाह बन्याणियूं अता करे ऐं उहो पंहिंजे बिन नियाणियुनि जी सुहिणी तैलीम तरबियत परवरिश करे, उहे जवान थियण खां बाद अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर खुशी खुशी सां पंहिंजे बिन नियाणियुनि जी शादी कराए, मुझे मुस्तफा फरमायो जन्नत जी ज़मानत मां मुस्तफा दो ॾियां। तवज्जो कयो दोस्तो, मक्को भी साॻियो आहे, मक्के जा माण्हू भी साॻिया, मक्के जूं गलियूं भी साॻियूं जेके नियाणियुनि ते ज़ुल्म जी इंतहा कंदा हुया। ऐलाने मुस्तफा थियण जी देर हुई, मक्के जे गलियुनि में हुजूर जे आॾो सहाबा ज़ारो कतार उहे रोण लगा, हिकड़ा रोण लगा, हिकड़ा खिलण लगा। खिलण उहे लगा जन के रब ब या वधीक न्याणियूं ॾिनियूं हुयूं, उन्हनि चयो असां बख़्तन वारा आहियूं, असांखे रब ॿ न्याणियूं अता करे छॾियूं आहिनि। मुंहिंजा दोस्त जन खे ॿ न्याणियूं न हुयूं, तवज्जो कर मुंहिंजो मुस्तफा रहमतल लिल आलमीन बणिजी आयो आहे दुनिया ते।
मुझे मुस्तफा उन्हनि जे अखियुनि में ॻोढ़ा बर्दाश्त न कया जेके हिकड़ी न्याणी हुई उन चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे त हिक न्याणी आहे मुझे मदीने जे मीर फरमायो फिक्र न कर तू रुगी दिल में इरादो कर अगर खुदा तोखे बी न्याणी दे त तू उन जे लाइ सुहिणो इरादो कर ज़मानत मां मुस्तफा ॾेई रहियो जंहिंखे न्याणी न हुई जंहिंखे रुगी पुट हुया उहे ज़ारो कतार रोई करे या रसूल अल्लाह असां वटि त कुछ भी कोन्हे गौर कर मुसलमान जेके पुटनि ते नाज़ कंदा हुया अॼु न्याणीअ जो शान मुझे मुस्तफा फरमायो पुट विसरी विया सभिनी खे न्याणियूं यादि अची वियूं हे कंहिंजो कमाल आहे जो मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक सीरत तय्यबह जो कमाल आहे ओ मुंहिंजा दोस्त अजीज ओ मुंहिंजा दोस्त अजीज उन हिकड़े जुमले जो 1400 साल गुजरी चुका हन 1400 साल गुजरी चुका हन अज भी तवज्जो कर अज भी नौजवान मुंहिंजा दोस्त अजीज वनी मिलन में कमाईंदो आ फैक्ट्रिन में कमाईंदो आ छाजे ला मिलन ऐं फैक्ट्रिन में कमाईंदो आ त मुंहिंजी भेनड़ी जवान आ मां पंहिंजे भेण जे ला ॾाजो गॾ करे वठां पंहिंजो पसीनो अबो त वहाईंदो आ पर अॼु जवान भा पंहिंजे भेण जे शादीअ लाइ एतिरा जतन कंदो आ को भाॼड़ियूं काहींदो आ को बनी काहींदो आ को मिलन में वञी कमु कंदो आ त मां पंहिंजे भेण खे सुहिणो ॾाजो ॾियां मुंहिंजे भेण खे केरु तानो न ॾे हे कंहिंजो कमाल आहे जो मुंहिंजे मदीने वारे घोट जो न हिकिड़े जुमले जो कमाल आहे शोर थो करे हितां जो आवाज़ का अजीज दोस्तों तवज्जो रहे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन हिकड़े पाक मुझा दोस्त जुमले जो कमाल आ जह दुनिया जूं तकदीरूं बदलाए छडियूं जह दुनिया जूं तकदीरूं बदलाए छडियूं उन्हनि खुश नसीबन मां असां जो दोस्त मोहतरम गुलाम कादर सोलंगी बि हिकु खुश नसीब आ जह पंहिंजे न्याणीअ जी न रुगी शादी कराई आ पर पंहिंजे न्याणीअ जे शादीअ जे खुशीअ में अल्लाह जे जिक्र जी महफिल सजाइया मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफिल सजाइया इंशाअल्लाह ताला दुआ है धणीअ दर त अल्लाह ताला इन जोड़े के हमेशा आबाद रखंदो नेक सालिह औलाद सा नवाजींदो ऐं जेतरा भी सामईन वेठा हन अल्लाह ताला सभिनी जे न्याणिन खे इंशाअल्लाह ताला खैर खूबी सा पंहिंजे घरन वारो बनाईंदो इज्जत ऐं सुकून जी जिंदगी रब उन्हनि खे नसीब फरमाईंदो दुरूद पाक पढ़ो दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन कुछ मिनट दुरूद पाक ते ॻाल्हाईंदुस पोइंदुस मेराज मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते छो त दोस्तो तव्हां खे ख़बर आ त हिन सजण साईं जे गुलाम जो नारो हूंदो आ त गुल होवे त खुशबू करे बिना खुशबू दे गुल केहा यार होवे त वफा करे बिना वफा दे यार केहा दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे वरन जरसे दा फायदा ही केहा कंहिंजे खुशीअ जे करे ईअं कंदड़ो निवारणो भी पवे थो अल्लाहु अकबर दोस्तो ॻाल्हि समझ में आई तो दुरूद मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहे तव्हां खे ॻाल्हियूं थो ॿुधायां जेके या त ज़िंदगी में न ॿुधियूं हूंदई ऐं जे ॿुधियूं हूंदई त वरी ॿुधी दिलि ठरी पवंदई चओ इंशाअल्लाह ताला चओ इंशाअल्लाह ताला दुरूद उहो अमल आहे दुरूद उहो अमल आहे जेको जेकेर भी पढ़ंदो आ अल्लाह ताला कबूल फरमाइंदो आ
दुरूद ओहो अमला केर भी पढ़े, पीर पढ़े, मौलवी पढ़े, गुनहगार पढ़े, खतादार पढ़े, सियाकार पढ़े, बदकार पढ़े, जेको भी पढ़ंदो आ अल्लाह ताला उन जो दुरूद ज़रूर 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 कबूल फरमाइंदो आ। अज इहो हिकिड़ो राज़ थो तव्हांखे ॿुधायां। निमाज़ पढ़ी सी क़बूल पई या न पई काई ख़बर नाहे, ज़कात ॾिनी सी क़बूल पई या न पई काई ख़बर कोन्हे, उम्रो कयो सी क़बूल पियो या न पियो काई ख़बर कोन्हे, हज कयो सी क़बूल पियो या न पियो काई ख़बर कोन्हे। लेकिन दुरूद जी उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजी श्योरिटी आहे त केर भी दुरूद पढ़े अल्लाह ताला उन जो दुरूद ज़रूर कबूल फरमाइंदो आहे। चओ त मां तव्हांखे खोले ॿुधायां, जे चओ त मेराज मुस्तफ़ा बयान कया, हे बि त महबूब जो मेराज हली रहियो। दुरूद ऐं सलाम ब अलग शयूं आहिनि। दुरूद ऐं सलाम ब ॻाल्हायो, दुरूद ऐं सलाम ब अलग शयूं आहिनि। दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे, दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे, सलाम करण सां जवाब मिलंदो। हाणे अॼु इहा तव्हांखे इहो जुमिलो त ॿुधाईंदो आहियो हां तक़रीबन प्रोग्रामनि में। अॼु थो ॿुधायां त दुरूद सां सवाब छो ऐं सलाम सां जवाब छो। ॿुधण लाइ तयार आहियो? पक्की ॻाल्हि आहे। अज़ीज़ाने मन दुरूद जो हुक्म अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू, आए ईमान वारो सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। आए ईमान वारो तव्हां बि मुझे महबूब ते दुरूद पढ़ो ऐं सलाम। अज़ीज़ाने मन जरा इल्म वारा खास करे गौर कन, उहे नौजवान जन के अल्लाह ताला इल्म जे ज़ेवर सां मुज़य्यन फरमायो आहे। हे खास नुक्तो उन्हनि जे लाइ पेश पियो कयां। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो, ऐ ईमान वारो तव्हां मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो। अल्लाह फरमायो, ऐ ईमान वारो तव्हां मुझे महबूब ते दुरूद पढ़ो। जॾहिं ईमान वारन दरे मुस्तफ़ा ते अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद पढ़ूं त सही, पर कीअं दुरूद पढ़ूं? छो त ॿुध हुकुम करण वारो ख़ुदा, उन हुकुम खे सेखारण वारो चो महबूब मुस्तफ़ा। हुकुम करण वारो ख़ुदा, उन हुकुम जी तकमील करण ऐं कराइण वारो महबूब मुस्तफ़ा। ज़रा गौर कर, अल्लाह फरमायो दुरूद पढ़ो। जेको तो असांखे दुरूद सेखारियो वियो उहो कहिड़ो आहे? चओ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आले मुहम्मद। अॻिते जेकॾहिं दुरूद इब्राहिम पढ़ी, जेको पढ़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे। मां मक़सद वारी ॻाल्हि करण थो चाहियां, तवज्जो ख़ासि ॾिजो। अल्लाह फरमायो ईमान वारो दुरूद पढ़ो। अल्लाह फरमायो ईमान वारो दुरूद पढ़ो। जॾहिं अल्लाह फरमायो पढ़ो त असांखे पढ़णु ईअं घुर्जे हा। अन उसल्ली अलैक या रसूल अल्लाह, मुझो सलाम मुझो दुरूद तोते ऐ अल्लाह जा रसूल। इए कोन पढ़ियोसी, चयोसी अल्लाहुम्मा सल्ले अला। अल्लाह असांखे चयो त मुझे महबूब ते दुरूद पढ़ो। असां वरी मोटाए रब खे चयो अल्लाहुम्मा सल्ले अला, ओ मुझा मौला मुझे महबूब ते दुरूद मोकिल।
अन्या न समझे खोले खोले समझाइंदो में अल्लाह असा खे चयो त मुझे महबूब ते दुरूद पढ़ो असा खुद पढ़न जे बजाय असा खुद न पढ़ियो असा वरी पंहिंजे रब खे चयो अल्लाहुम्मा सल्ले अला ऐ मुझा रब मुझे महबूब ते दुरूद मोकिल रहमतू मोकिल अल्लाह खे चयो सी इहो ई त वॾो राज कहिड़ो आहे मुंहिंजो रब्बे ज़ुल जलाल असां खे दुरूद जी हुक्म करे इजाज़त नथो ॾे गौर कर हुक्म करे रहियो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ लेकिन इजाज़त कान मिली रही आहे केरु आहे जेको चवे त मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो आहियां पढ़ी ॾेखारे त सलाम कयांसि पाण दुरूद न पढ़ंदो आहे बल्कि चवंदो आहे अल्लाहुम्मा सल्ले अला ओ मुझा मौला तू दुरूद मुझे मुस्तफ़ा ते पढ़ राज कहिड़ो आहे मुझो बेनियाज ॿुधाए रहियो आहे हुक्म मां करे रहियो हां तू वरी मूंखे चई रहियो आहीं दुरूद रहमतूं मोकिले मां रहियो हां सवाब तोखे मिली रहियो आहे सुभान अल्लाह अल्लाह फरमाए तो मां खुदा अगे ही मोकले रहियो हां मुझा फरिश्ता अगे ही मोकले रहिया हन लेकिन जले तू चवंदो है अल्लाहुम्मा सल्ली अला हथड़ा तू खणदो है तू मां रब के अर्ज कंदो है मां अल्लाह तुझी दुआ कबूलींदे महबूब ते दुरूद सलाम रहमतू मोकलींदो हां हथड़ा तुझा हुंदा हन रहमतू मां रब जो हुंदियूं हन इन करे मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे सिधो सो पढ़ण जी इजाज़त कान ॾिनी मौला छो न ॾिनी अल्लाह फरमाए तो इन करे नमाज जी इजाज़त सिधी ॾिनी मैं रोज़े जी इजाज़त सिधी ॾिनी मैं हज जी इजाज़त पढ़ण जी ॾिनी मैं मौला दुरूद जी छो नथो ॾी हुक्म भी ॾेई रहियो आहे इजाज़त नथी मिले बेनियाज रब तो फरमाए इन करे जो नमाज तू पढ़ी तो मां खुदा नथो पढ़ा रोज़ा तू रखी तो मां खुदा नथो रखा हज तू करी तो मां खुदा नथो कया दुरूद मां पढ़ा तो पंहिंजे महबूब ते मुंहिंजी ज़ात भी बेऐब पाक आहे पंहिंजे महबूब खे भी पाक बनायो थम तू केतिरो भी नेक हुजी सालिह हुजी पर गुनाहगार ज़रूर हूंदे किथे न किथे तो में ऐब ज़रूर हूंदो मां खुदा चाहिया ई नथो त दुरूद मुंहिंजे हबीब जो हुजे पढ़ण वारो ऐबदार हुजे इंतहाई वॾी ॻाल्हि करे वियो समझण वारन जे लाइ खुदा चाहे थो मां खुदा चाहियां ॻाल्हि मां खुदा पाक आहियां मूं पंहिंजे महबूब खे छा बनायो आहे पाक बनायो आहे मलाइक मुंहिंजा पाक हन मां अल्लाह बेऐब मुंहिंजा फरिश्ता बेऐब मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे बेऐब बनायो आहे तो युतहिरकुम ततहीरा महबूब खे पाक बनायो आहे ऐं मुंहिंजा बाना दुरूद जो हुक्म त मां रब तोखे ॾिनो आहे लेकिन पढ़ण जी इजाज़त इन करे न ॾिनी थमि जो तू केतिरो भी नेक हूंदे पर किथे न किथे खुटल जरूर हूंदे किथे न किथे कमी तो में होंदी किथे न किथे ऐब तो में होंदो मां खुदा चाहिया ही नथो त दुरूद मुझे महबूब जो हुजे पढ़ण वारो ऐबदार हुजे इन करे मां अल्लाह चाहिया तो हुक्म मुंहिंजो हुजे वरी दुआ तुंहिंजी हुजे दुरूद मुस्तफ़ा जो हुजे मोकिलण वारो उन जो खुदा हुजे इन करे दुरूद मुझा दोस्त हर सूरत में कबूल पवंदो आहे इन करे दुरूद हर सूरत में कबूल पवंदो आहे जो इंसान खुद न पढ़ंदो आहे मुंहिंजो रब पाण मोकिलींदो आहे इंसान फकत दरखास्त दींदो आहे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन तू दुरूद जी दरखास्त दींदो है मुंहिंजो रब मोकिलींदो आहे इन करे जेका शइ रब मोकिले उहा रद थी न थी सघे
जेका रब मोकले उहा रद थी न थी सके। इन करे मुंहिंजा मुस्लमान भा कसरत सां दुरूद पढ़ंदो कर, शौक़ सां दुरूद पढ़ंदो कर, मोहब्बत सां दुरूद पढ़ंदो कर। ओ यार जॾहिं न दुरूद पढ़ी तो कॾहिं अंदाज़ो कोन लगायो आहे त निस्बत तुंहिंजी किथे मिली रही आहे, कनेक्शन तुंहिंजो किथे मिली रहियो आहे। कॾहिं तसव्वुर त कंदो कर त मां उन दुरूद जो अल्लाह खे अर्ज़ करे रहियो आहियां जेको मुंहिंजो ख़ुदा ऐं उन जा पाक फरिश्ता मुझे महबूब ते मोकले रहे। त मुझा दोस्त अजीज दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे, दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे, सलाम करण सां जवाब मिलंदो आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे दुरूद और सलाम ॿई पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुझे महबूब ते दिल खोले दुरूद पढ़ त मां थोड़ो वाक़े महराज खे 6 बजे ताईं इंशाअल्लाह ताला 6 खां भला 6:15 ताईं 15 मिनट ॿिया बि तव्हांखे इंशाअल्लाह ताला ॾेई फ़कीर पहुतंदो। दुरूद पढ़ मुझे आकाते अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही। गला मुस्तफा जो मेरा जा ऐ मुसलमान हकीकत में जे कदे तू गौर कंदे त मुझे महबूब करीम जे सदके अल्लाह जे ज़ात कायनात जे केतरन खे मेराज नसीब कयो आ। अजीज़न सब का पहिरीं त तू पंहिंजे भागन दे निहार, पंहिंजे नसीब दे निहार जो मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात दरबार खुदावंदी में फरशते न अर्शते न सिदराते न लामका का मथे करीम रब जे दरबार में तो गुनहगार मु गुनहगार खे को न विसारियो आ। उते बि मुझे मुस्तफा अर्ज कयो आ ओ मुझा करीम रब, ओ मुझा करीम रब मां मुस्तफा के मेराज कराइण लाइ बैतुल मुक़द्दस ताईं, बैतुल मुक़द्दस का अर्शन ताईं, अर्शन खां मथे सिदरा, सिदरा खां मथे लामका करीम रब पंहिंजे जलवन जा दीदार नसीब कराइण वारा रब तू ॼाणी थो त मूंखे पंहिंजी गुनहगार उम्मत ॾाढी मिठी आ। ओ मुंहिंजा मौला मूंखे गुनहगार उम्मत ला बि को मेराज अता फरमा। ओ मुझे करीम आका जो महराज बुद्धि दिल पंहिंजी ठारण वारा जरा दिल के चंगी तरह ठार जो हकीकत में मुझे मुस्तफा तुझे महराज जी राह हमवार करे। अल्लाह जे दरबार में दुआ घुरे मुझे अल्लाह पंहिंजे महबूब जी दुआ रद कान कई। कीअं दुआ रद महबूब जी कंदो? अल्लाह फरमायो मुझा मुस्तफा जी मुझा करीम रब तोखे तुझे रब पंहिंजे मर्ज़ीअ सां मेराज जे लाइ इहे तमाम सफ़र तय कराया। हे तुंहिंजो मेराज मुंहिंजी मर्ज़ी आ ऐं तुंहिंजे उम्मत जो मेराज मुंहिंजा मुस्तफा तुंहिंजी मर्ज़ी आ। मुझो तुझो मेराज मां बेनियाज रब जी मर्जी आ ऐं तुझे उम्मत जे मेराज ला तो मुस्तफा जी मर्जी आ। हा मुझा करीम रब मुझे बेनियाज रब फरमायो मुझा महबूब मुस्तफा वनी पंहिंजे गुलामन में ऐलान कजा जमीन जे जंहिं भी खिते ते मौजूद हुजन बस नमाज जो टाइम थे अज़ान जो आवाज अचे या न अचे रुकी नमाज जो टाइम थे वुजू करे मुसल्लो विछाए काबे दे मुहड़ करे बीहण उन्हनि जो कम्मा पंहिंजे जलवन जो दीदार कराइण तुझे रब जो कम्मा।
ऐ मुसलमान गौर कर, मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना नमाज में महराज थींदो आ, मगर तो असां जी नमाज कुकड़न वारा ठूंगा। तू असां चोंदे त 80 साल गुजरी विया, नमाज पढ़ंदे पढ़ंदे थकजी पयो हां, मूंखे त कन्ह जलवन जो दीदार ही कोन थियो आ। थींदो ज़रूर आ, कीअं थींदो आ, कंहिंखे थींदो आ। अच त मां उन यार जी ॻाल्हि ॿुधाए जेको ॾसे थो त दीदार थींदो आ, पर कीअं थींदो आ। अल्लाह जे जलवन जो दीदार, चओ चओ अल्लाह जे जलवन जो दीदार थींदो आ, पर थींदो कीअं, कंहिंखे थींदो आ। कन खोले ॿुधजां, पंहिंजी ॿोलीअ में नथो फ़क़ीर ॿुधाए। सुणे भिट जे घोट शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ॿोलीअ में ॿुधायो वई, उहो ॿुध त कीअं यार जे जलवन जो दीदार निमाज़ में थींदो आ। उहा निमाज़ कहिड़ी आ, रकातूं इहे साॻियूं हूंदियूं, तिलावत इहा साॻी हूंदी, काबो भी इहो साॻियो हूंदो, ज़मीन भी इहा साॻी हूंदी, दिल भी इहा साॻी हूंदी, रुगी ख़याल जो फ़र्क़। तुझो जिस्म भी साॻियो, तुझो मुसल्लो भी साॻियो, तुझो क़िबलो भी साॻियो, तुझी ज़मीन भी साॻी, वक्त भी साॻियो, कुरान भी साॻियो, तरीक़ो भी साॻियो, निमाज़ भी साॻी, रुगी तुझे दिल जे इरादे जो फ़र्क़ आ। कीअं फ़र्क़ आ, सुणे शाह लतीफ़ फरमायो, जा जा पसी पाण खे, जा जा पसी पाण खे, अदा ता नाहे निमाज़। जा जा पसी पाण खे, ता नाहे निमाज़। सभई विञा ऐसा ज़तियां पो तकबीर चो, सुभान अल्लाह। जा जा पसी पाण खे, जा जा पसी पाण खे, अदा ता नाहे सुजूद। जा जा पसी पाण खे, ता नाहे सुजूद, विञाए ही वजूद, तकबीर चो। निमाज़ पढ़ंदो त ज़रूर आहीं, बीठो मुसल्ले ते हई, गाह घर माल जो थो पियो करी, बीठो मुसल्ले ते हई, बकरियूं घर जूं थो पियो चारी, बीठो मुसल्ले ते हई, इरादो औलाद जो लगो पयो आ, बीठो मुसल्ले ते हई, भाजिन जो हिसाब थो पियो करी, वरी चवी थो त निमाज़ में दीदार को नथो थे। कीअं थींदो, तू तरुगी कुकड़न वारा ठूंगा हणी फर्ज पूरो करे रहियो आहीं, निमाज़ तो पढ़ी किथे आ। निमाज़ चए पोई उनखे आ, पैर तुझा फर्श ते हुजन, दिल तुझी अर्श ते हुजे। इहा निमाज़ पढ़ त ख़बर, इहा निमाज़ पढ़। ऐं अल्लाह जे इज्जत जो कसम, मुझे मदीने जे घोट चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, अगर अहिड़ी निमाज़, अगर अहिड़ी निमाज़ बरकातूं भी जिंदगी में तोखे नसीब थी वञे त रब तुझे तकदीर खे तब्दील करे। सुभान अल्लाह। जह निमाज़ जे अंदर तू बीठो फर्श ते हुजी, दिल तुझी अर्श ते हुजे, तिलावत तुझे जुबान ते हलंदी हुजे, रोअण तुझे दिल में जारी हुजे, तू निमाज़ पियो पढ़ी, मुझो रब तो ते नाज करे। ओ फरिश्तो, ओ फरिश्तो, हाजी इब्राहिम सोलंगी जे गोठ में निहारियो, मुझो बांधड़ो औलाद भी अथस पर याद कोन्हे, कारोबार भी अथस पर याद कोन्हे, बचड़ा अथस पर याद कोन, सब कुछ मुझे करे विसारे रोई रहियो आ, गवाह थी वञो इहो मुझे ला रोई रहियो आ, माने के क़यामत ताईं खिलाए रहियो। सुभान अल्लाह।
उन यार जे रज़ा जे ला, उन पीरीअ जे प्यार जे ला, उन महबूब जे मोहब्बत जे ला। 80 साल जो हिकिड़ो कुराड़ो, घणनि सालनि जो? 80 साल जो कुराड़ो, पक्को निमाज़ी, अल्लाह अल्लाह, पक्को निमाज़ी। निमाज़े जी तबीयत हूंदी आहे, घर हुजे या झंग में हुजे, निमाज़ जो टाइम थियो, हुन जो दिमाग़ फिरंदो, जेसिताईं निमाज़ न पढ़ंदो उनखे सुकून, चो उनखे सुकून। कुछ भी थी वञे उनखे जेसीं निमाज़ न पढ़ंदो तेसीं सुकून न मिलंदो। इहा त आम निमाज़ीअ जी पोज़ीशन आहे। मां तोखां थो पुछां, जंहिं निमाज़ में हिकु दफ़ो दीदार कयो हूंदो, ॿुधा उन जे निमाज़ जो मज़ो छा हूंदो। कोशिश कर मुसलमान, इहो नामुमकिन कोन्हे। इहे जलवा, इहे दीदार, इहे नामुमकिन नाहिन। इहो सब कुछ तुंहिंजे लाइ मुमकिन आहे, रुॻी थोड़ो कदम वधा। हज़रत अलीयुल मुर्तज़ा शेरे खुदा चौ करमुल्लाह वजहुल करीम जे ज़ात फरमायो, ऐ सालिक, जुमलो ॿुधो, फरमाइन था, ऐ सालिक ॻोल्हींदो हुई त को अहिड़ो मिले जेको हिकिड़ी निगाह करे त ॻोठ इब्राहिम मां मदीने जो वेही दीदार कयां। ऐ सालिक केर थो चवे, चो शेरे खुदा हसनैन करीमैन जो बाबो। फरमाइन था, ऐ सालिक दिल में सोचींदो हई को अहिड़ो मिले जो निगाह करे त निगाह सां मक़ाम ते पहुची वञा। पाण फरमाइन था, ऐ अल्लाह जा बाना, ॿिए खे तलाश करण वारा उहो तूं भी थी सघीं थो। सुभान अल्लाह। छो? मुझे खुदा दिल तोखे भी ॾिनी। अल्लाह अरशन ते रहण वारो नाहे, खुदा मक्के में रहण वारो नाहे, मुस्तफ़ा मदीने में रहण वारो नाहे। खुदा ऐं मुस्तफ़ा अगर रहंदो आ काथे, चो मोमिन जे दिल में, उहा दिल मुझे रब तोखे भी ॾिनी आ। रुॻी इन दिल जी कोठीअ खे खोले करे, इन दिल खे साफ़ करे, इश्क जे ॻोढ़नि सां धोई करे खुशबूदार बना। ॾिस त मुंहिंजो यार लीअड़ो पाए थो या नथो पाए। दिल जो सौदो थींदो ते खबरदार थी, मता सोची हिन निरड़ जो सौदो न, निरड़ गसाईंदे दुनिया खे ॾिठो वियो। निरड़ त शैतान भी घणो गसायो हो, 6 करोड़ साल इबादत कई, न मिलियो। जन्नत में रही करे भी जन्नत में न रही सघियो, खजानची बणजी भी जन्नत मां तड़जी वियो। लेकिन काथे रहियो हबश में बिलाल, काथे रहियो फारस में सलमान, जिन जा वॾा सलमान फारसी जो अबो छा कंदो हो, तशकुजा हुयो, बुतन जो बाह जो पूजारी हुयो। लेकिन जंहिंजो नालो मुझे मुस्तफ़ा जे गुलामन जे लिस्ट में लिखजी वियो, फारस मां पंहिंजे पाण खे विकिणाईंदो विकिणाईंदो मुझे मुस्तफ़ा जो गुलाम बणजी वियो। ऐं होॾां मके जे सरज़मीन ते अबू लहब भी मौजूद आहे, अबू जहल भी मौजूद आहे, उतबो शेबो मौजूद आहे, मगर लिस्ट में नालो नाहे, रहिजी विया। जन जो लिस्ट में नालो आहे, चो अॼिजी विया। जन जो लिस्ट में नालो से अॾिजी विया, जन जो नालो नाहे, रहिजी विया। पोइ परे वारा हुया अॾिजी विया, वेझे वारा हुया रहिजी विया। हे न हुननि जो कमाल आहे, न हुननि जो कमाल आहे, कबूल करण वारनि जो कमाल। अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त, 80 साल जो कुराड़ो, टिपहरी जो टाइम, जीअं जो टिपहरीअ जो टाइम आहे, कंहिं ॻोठ खां गुज़रियो, निमाज़ जो टाइम थी वियो। पानी जी तलाश में निहारींदे निहारींदे, जेकॾहिं हिकिड़े मिसाल करे वठां, मता सम्झो त ॻाल्हि हिन ॻोठ जी आहे, न न, अल्लाह करे हिन ॻोठ में को हुजे। मिसाल ॾेई थो चवां, कंहिं ॻोठ जे ॿाहिरों जॾहिं हो 80 साल जो निमाज़ी हिकिड़े खूह ते पहुतो, ॾिठई त पाणीअ जे लाइ खूह त मौजूद आहे, पाणीअ जे लाइ बाटली त मौजूद आहे, मगर पानी कढण जे लाइ रसो मौजूद नाहे। चईनी तरफ़नि निहारे, रसो नज़र कोन आयो। निमाज़ी माण्हू आहे, पाणीअ जी ज़रूरत आहे। ॻोठ ॾे अॻिते वियो, दरड़ो ॾिठई, दरड़ो खड़काए थो। अंदरां नौजवान न्याणी, परदेदार न्याणी जवाब ॾेई रहिया, जी सवाली
ओ दर खड़काइण वारा छाला तो दरड़ो खड़काई जवाब तो दे अल्लाह जी बानी ऐ बचड़ी नमाज जो टाइम थी वयो आ वुज़ू वाला पानी जी जरूरत आ खूह भी मौजूद आ दोइलो भी मौजूद आ रसो मौजूद ना है को रसड़ो दे तमा खूह मां पानी कढा ओहा पर्देदार न्याणी जवाब थी दे घणो टाइम नमाज पढ़ी थे चवे तो 80 साल निहारे चवे थी अल्लाह तो ते रहम करे 80 साल नमाज पढ़ी थे अञा भी खूह मां पानी कढण ला तोखे रसे जी जरूरत आ अखियूं खुली वियस त न्याणी थी करे छा थी चवे मुंहिंजा दोस्त अजीज मंज़िल वारो त को न हो पर मुतलाशी हुयो मंज़िल जे पुठियां ड्रोड़न वारो हुयो चवे थो न्याणी मां त मजबूर हां मुखां त रसे खां सवा पानी कोन निकरंदो न्याणी पर्देदार पर्दे सां निकती आ हल फ़कीर मुसाफ़िर मां थी तोखे बिना रसे जे पानी कढी ॾियां खूह जे मथां बीही करे न्याणीअ कुझु पढ़ी करे पो खूह ॾे निहारे दम कयो या कुझु भी कयो मुंहिंजा दोस्त बस न्याणीअ खूह ॾे निहारे अञा कंधो मथे कयो खूह जो पानी कड़का ॾेई बदन खां मथे वहण शुरू थी वियो सुभान अल्लाह चई थी मुसाफ़िर वुज़ू कर मुसाफ़िर पे तो निहारे उन न्याणीअ ॾे त छा कमाल वारी न्याणी आ मता इहो सोची तरुगी वलीउल्लाह या विलायत वारा मर्द हुंदा हन औरतूं न ओ मुंहिंजा दोस्त भुलजी थो पवी याद रखी छॾ रब जो क़ुरान ॿुध मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबह वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो आ नेक अमल करण वारा मर्द हुजन या औरतूं हुजन बेनियाज रब फरमायो नेक अमल करण वारा मर्द हुजन या औरतूं हुजन पर ईमान वारा हुजन मां अल्लाह उन्हनि खे अबदी जिंदगी पाकीज़ा जिंदगी अता करे छॾींदो हां याने औरतूं भी मकाम वारियूं गाल खुटाया सिज मथा ज़ोरी लहण वारी करे मुंहिंजा दोस्त अजीज उन फ़कीर वुज़ू त कयो मुसाफ़िर वुज़ू त कयो लेकिन वुज़ू करे जॾहिं न्याणीअ चयो ऐ मुसाफ़िर पाणीअ खे इजाज़त ॾियां गौर त कर बीठी मथे आ ॼण छिकियो छलियो बीठी आ सुभान अल्लाह इन तन जी न तार जॾहिं मिलाई इन दिल जो न कनेक्शन जॾहिं तुंहिंजे करीम रब सां मिली वञे खुदा जी ज़ात थी ॼाणे तुंहिंजे ज़ुबान में रब एतिरो पावर रखे जो ज़मीन जो निज़ाम तुंहिंजे ज़ुबान जे कंट्रोल में हुजे आज़माए ॾिस काइनात खे टाइम घणो कोने मां थोड़ो अर्ज़ थो कयां उन न्याणीअ जॾहिं चयो मुसाफ़िर वुज़ू थी वियो पाणीअ खे इजाज़त ॾियां चवे थो हा अल्लाह जी सालिह बांधड़ी उन न्याणीअ कुझु पढ़ी पाणीअ खे इशारो ॾिनो पाणी पंहिंजी जॻह ते बीही रहियो जॾहिं मुंहिंजा दोस्त न्याणी हली वई हे निमाज़ त पढ़ी रहियो आ मगर ज़ारो कतार रोई रहियो आ पंहिंजे पाण खे अजीबो ग़रीब नज़रन सां ॾिसी रहियो आ 80 साल निमाज़ पढ़ी इन मंज़िल जी ख़बर ई कान पई हीअ केर न्याणी हुई जंहिं मिंटन में मुद्दिल सिलसिलो ई बदले छॾियो निमाज़ पढ़ी वरी वापस उन न्याणीअ जो रोई दरड़ो थो खड़काए न्याणी पुछे थी केर चवे थो मुसाफ़िर न्याणी चवे थी वरी को रसो खपई छा जवाब थो दे ओ अल्लाह जी बानी अॼु रसे जी ज़रूरत कान्हे पर तोखे कसम आहे उन जी जल अमड़ जो जंहिंजी थञ रब तोखे नसीब कई आ
अज मुखे सच्ची गाल बुधा इहो वखर कहड़ो हुयो ऐं कहड़े दुकान तां वरतई जंहिं वखर खे बंडी दे खूह जो पानी तुझे इस्तकबाल ला हली आयो आ। उन अल्लाह जे नेक सालिह बांधड़िया अंदरा भी ही जवाब दिनो ऐ मुसाफिर जी जल अमड़ जे थन जो कसम दई पुछण वारा अज सच सच पुछी थो अमड़ जे थन जे करे बुधाई थी इहो बियो कोई बखर कोने रात जो निंद्र पो कंदी हां पहिरे मदीने दे मुहड़ करे महबूब ते दुरूदो सलाम पढ़ंदी हां। ऐ अल्लाह जा बाना तोखे अंदाज़ो ही कोन्हे को त दुरूदो सलाम जी बरकत छाहे कदे दिल जे हुजूर सां पढ़ी दिस त खबर पवे त मुंजा दोस्त अजीज मोटी अचा त मुझे महबूब मेराज पाण त मेराज करे मा ज़ागल बसर व मा तग़ा लक़द रआ मिन आयात रब्बिहिल कुबरा पाण त दर्शन करे आया पर गुनहगार उम्मत अहिड़ो तोहफ़ो खणी आया जे तूं तोहफ़ो क़बूल करी रब तोखे झंगलनि में भी पंहिंजे जलवनि जा दीदार कराए छॾे। सलात पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अजीज़ान मन सैर त मेराज जो आ अल्लाह अल्लाह हिकड़ी कुरान जी आयत पढ़ा ॿुध त सही मुझे मुस्तफा जे ला रब छा फरमायो मेराज जे ला त सुबहानल्लज़ी असरा पाक है उहा ज़ात जंहिं पंहिंजे महबूब बांधड़े खे सैर करायो छा करायो वरी चो छा करायो टाइम थोड़ो आ तकड़ो हला सैर ऐं सफ़र जो अलग अलग कीअं बयान कयां सैर करायो मदना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना सैर ऐस ताईं वञी पहुतो करीब आयो चे अञा करीब थी एतरो करीब थिया रब जो कुरान बुधाए रहियो आ खुदा मुस्तफा जे करीब थियो या मुस्तफा खुदा जे करीब थियो यो खुदा ऐं मुस्तफा जो मामिलो आ लेकिन केतरो करीब थियो रब जो कुरान बुधाए फकान क़ाब क़ौसैन औ अदना ए जेके बिनी भिरन जे विच में ए जेको निशाना बिन तलवारन जे मिलण जे दरमियान में जेको निशान मौजूद रब तो चवे त खुदा ऐं मुस्तफा जे दरमियान में इहो फासलो रहियो लेकिन गाल समझंदो हल जा इन मकाम ते मुझो मुस्तफा पोतो रब कुरान में चयो मुझो महबूब सैर करे रहियो छा करे रहियो आ हिकड़ी आयत कुरान जी भी बुध इज़ क़ाल अल्लाहु या ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीक व राफ़िउक इलैय अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे सुहिणे ईसा अलैहिस्सलाम खे फरमायो ऐ मां अल्लाह जा सुहिणा नबी जी मुंहिंजा करीम रब तुंहिंजे रब तोखे बुलंदी अता फरमाई चौथे आसमान ते हज़रत ईसा पहुचे रब चए तोखे तुंहिंजे रब बुलंदी अता फरमाई पर अर्शन खां मथे सिदरा खां मथे मकान खां मथे मकान खां मथे सुम्मतना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना ते मुझो मुस्तफा पहुचे त रब चए त मुझो महबूब सैर करे रहियो
हज़रत ईसा चौथे आसमान ते रब चे तुझी बुलंदिया मुझो मुस्तफा अर्शन खां मथे रब चवे महबूब जो सहरा जदे महबूब जो सहरो अर्शन खां मथे ला मकान ते आ बुधाए तो न मुझे मुस्तफा जे बुलंदीअ जो मकाम छा हूंदो जरा पंहिंजे नसीब ॾे त निहार ओ मोतबर खान अज जिकरे मौलवी आशिक दाढ़ी रखी पंहिंजे पाण खे मोतबर तो समझे दिस्तार बधी मोतबर तो समझे माण्हू साईं साईं करे मिलन गुल छटीन हार पाइन मोतबर तो समझे हा हा मोतबर थियो त आहे पर इहो कॾहिं न विसारे त मोतबर तोखे कयो कहिया इहो ई मौलवी आशिक इहो ई मौलवी आशिक जेकरे हुजूर जी दिस्तार लाहे दाढ़ी मुछू कूड़ाए इन हाजी इब्राहिम गोठ में अचे ॾिसां तो उनखे गुलड़ा छटियो ॾिसां तो उनखे इस्तक़बाल कयो ॾिसां तो उनखे इज्जत ॾियो जवाब मिलियो हीअ इज्जत आशिक राज पर जी नाहे इज्जत मुझे मुस्तफा जे सुन्नत ऐं शरीयत जी अजीज़ाने मन अन्या जे करे तो के सोलो करे समझाया मुझे करीम आकाले सलातो सलाम जे कुर्ब दे निहार अन्या तो के सोलो करे चवा हिन वक्त गोठ मोहम्मद इब्राहिम में मगरब जो टाइम थियण जे करीबा जे कदे मुजा दोस्त अजीज मौजूद वजीर आजम इमरान खान भी मौजूद हो जे सिंध जो वजीर आला मुराद अली शाह भी मौजूद हो जे आर्मी जो चीफ बाजवा साहब भी मौजूद हुजे पाकिस्तान जो सदर उलवी साहब भी मौजूद हुजे माशाअल्लाह चईनी दे निहार त सुभान अल्लाह वधीक नथो चवा चईनी दे निहार उनन जो पंहिंजो अंदाज़ आ हाणे नमाज जो टाइम आ मगरिब जो टाइम आ मुखे बुधा अज़ान अची वई हाणे मुसल्ले ते कमर जावेद बाजवा बीहंदो या इमरान खान बीहंदो तवज्जो कजा या सैयद मुराद अली शाह बीहंदो या सदर उलवी साहब बीहंदो चारई बीठा हुंदा पाकिस्तान जा आला उहदेदार लेकिन कोई अगते न थींदो चवंदे तॾहिं बि चवंदा न छाजे करे न हिकिड़ो गरीब हुजे कॾहिं हिकिड़ो फ़कीर यूनुस जहिड़ो सादड़ो बीठो हूंदो चवंदा फ़कीर तूं मुसल्ले ते बीहो छाजे करे हुनर जो कुर्सियूं पंहिंजी जगह ते ताकत ख़त्म थी वई जिते उन्हनि जे कुर्सियुनि जी ख़त्म ताकत थी उते मुस्तफ़ा जे सुन्नत जी ताकत शुरू थी ईमानदारी से जवाब दे सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से कादे फकीर मोहम्मद यूनुस हिकिड़ो मिस्कीन जो बच्चो कादे हेडा वडा कुर्सन वारा लेकिन जॾहिं मुसल्ले जी ॻाल्हि आई तो हे कुर्सन वारा पोइते मुझे मुस्तफ़ा जी सुन्नत अॻिते जवाब दे ताकत कुर्सीअ में या मुझे मुस्तफ़ा जे सुन्नत जंहिं महबूब जे सुन्नत जो एतिरो पावर आ ॿुधाए तो न जे ज़ात जो पावर छा हूंदो अंदाजो लगा ऐ मुझा मुसलमान भा तू जहिड़े भी हाल में हई याद रखी छॾजां हिकड़ी दिल में तमन्ना जरूर रख त मौला मन खां पहिरीं का हिकड़ी त मूंखे महबूब जी सुन्नत नसीब कजां जंहिं सुन्नत सां कब्र में वञा त यार जे आॾो सुर्ख हुजे याद रखी छॾजां अगर इहा तमन्ना न कई ॾाढो तड़पंदे याद रखी छॾ हज़रत मूसा कलीमुल्लाह जो उम्मती आ माण्हुनि खे मश्किरी करे खिलाईंदो आ ठठोलू करे खिलाईंदो आ सिंधीअ में चऊं त मश्किरो लॻो पियो आ मश्किरी कीअं कंदो आ हज़रत मूसा वांगुरु हलंदो आ लठड़ी उन वांगुरु खणंदो आ सुहारीअ जो अंदाज़ उन वांगुरु कंदो आ जॾहिं मौत ईंदो आ अल्लाह ताला हुकुम कंदो आ ओ मुंहिंजा सुहिणा कलीम जी मुझा करीम रब वञ मुझे नेक बाने जी नमाज पढ़ाए तदफीन करे या दफन कफन जो इंतजाम करे ओ मुझा मौला दुनिया चवे थी मश्किरो होयो दुनिया चवे थी मुते चथरो कंदो होयो मुझी अहल कंदो होयो जवाब मिली रहियो आ हे मुझा मूसा तुझो रब ॾिसी रहियो आ वाकई चथरू कंदो हो अहल कंदो हो पर मुखे ॿुधा जॾहिं अहल कंदो हो त लठड़ी कंहिं वांगुरु खणंदो हुयो
कंदो त अहल हुयो पर दाहिड़ीअ जो अंदाज़ कहवा गुरु कई कलीम चयो मौला अंदाज़ तो मुंह जड़ो कंदो रब तो चवे जेको मुझे प्यारे सा निस्बत करे उहो भी प्यारो जेकॾहिं सुणे कलीम जे निस्बत वारो मुझे रब के प्यारो वा ॿुधा मुझे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत वारो प्यारो हूंदो या को न हूंदो मरण खां पहिरीं दिल में अज़म कर छो त तमाम शयूं इते हूंदियूं पर जंहिं ॾाड़ीअ खे तू मज़ाक थो समझी मज़ाक न समझ हीअ अहिड़ी बरकत वारी सुन्नत थई जेका क़बर में बि तोसां गॾु केर हिन जो हिकिड़ो वार बि हेॾे होॾे करे कोन सघंदो मञा थो तो वटि नेकियूं कोन हूंदियूं बेअदबीअ खां बचिजा इहा ॻाल्हि गौर सां ॿुध जे बेअदबी कयई पोइ कुझु कोन बचंदी पोइ तुंहिंजूं निमाज़ूं रोज़ा कुझु कोन बचंदी बेअदबीअ खां बचिजा बाक़ी जेकॾहिं गुनाहनि जा अंबार खणी बिन मैदान में लथे त यार तोॾे न ॾिसंदो यार यार जे पार ॾे ॾिसंदो मिसाल ॾियां तोखे हिते तुंहिंजी कणक तयार बीठी आहे कंहिं माण्हू अचे माल चारियो डंडो खणी भादो गुलाम कादर निकितो अॼु इन खे न छॾींदुसि जेॾी महिल डंडो खणी उते पहुतो छोकिरे ॾे निहारी त छोकिरो अदे मोहम्मद ईसा जो पुटु निकिरी पियो डंडो हणंदो कोन हणंदो निहारे चवण लॻो ऐ अदे ईसा जा पुट अॼु कावड़ एतिरी हुई त टंगूं भञी छॾियईं हा पर कोन थो चवां जो मुंहिंजे यार जो पुटु थी पियो दुनिया जो माण्हू पंहिंजे यार जे निस्बत जे करे मुआफ़ करे छॾींदो आहे रब यार जे करे मुआफ़ कंदो या न कंदो ईमान रख यकीन रख मुझो बेनियाज रब ॾाढो मेहरबान जरा मूंखे मथे हलण ॾे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महराज ते मोटी थो हलां पंहिंजे नसीबनि ॾे निहार जॾहिं मुंहिंजो करीम मुस्तफ़ा केर चो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात अर्शन खां मथे सिदरा ते जॾहिं पहुता जॾहिं सिदरा खां मथे हलनि था जॾहिं सिदरा खां मथे हलनि था ओहो जिब्रील जेको मस्जिद हराम खां गड्डा मस्जिद अक्सा ताईं गड्डा आसमाननि ताईं गड्डा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बैतुल मामूर ताईं गड्डा उहो जिब्रील जेको सिदरा ताईं गड्डा जेॾी महिल मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए थो जिब्रील हलिया जिब्रील जवाब कहिड़ो ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहू तनऊत अन मिलतल्लाह तरक़्तु या रसूल अल्लाह ज़रे जे बराबर भी मथे हलंदुसि त जलंदुसि हेठि हूंदुसि त बचंदुसि मथे हलंदुसि त थोड़ो त ॻाल्हि मथे हलंदुसि त जलंदुसि कदमनि जे हेठां हूंदुसि त चओ कदमनि जे हेठां हूंदुसि त बचंदुसि यार मूंखे चवण ॾे दिलि खोले मूंखे चवण ॾे मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जिब्राहील खां पुछो भला जेकॾहिं हलण जी ताक़त न थिए त सदाईं अंबिया ॾे मैसेज खणी दोही न्यापा खणी दोही अॼु आम नबी न इमामुल अंबिया दे निहार सुभान अल्लाह सदाई न्यापा खणी अचण वारा अॼु जे कॾहिं को कमड़ो कराइणो थई त मुस्तफ़ा हाज़रा सुभान अल्लाह हाणे तवज्जो कजा अहम गाल भले आखिरी गाल हुजे लेकिन गौर सां ॿुधजा हाणे जिब्राइल केरा चो जेको आसमानी मलाइकन ज़मीनी मलाइकन जो चो नूरानी मलाइकन जो सरदार अल्लाह जे ज़ात उनखे अक्ले सलीम अता फरमायो चो अक्ले सलीम अता फरमायो नूरानी जमायत जो सरदार ओ सुना हकड़ा फकीर गौर सां ॿुधजा हाणे उहो मलाइकन जो सरदार जंहिंजो कम कहिड़ो आहे अल्लाह 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 जी हमदो सना करण कम कहिड़ो आहे अल्लाह जी हमदो सना पंहिंजो इरादो चो को न हूंदो आहे पंहिंजी तमन्ना कान हूंदी आहे ईअं खणी चो त दिलि ई कान्हे त तमन्ना किथां थिए
दिल ही कान्हे त तमन्ना किथों थे अल्लाह जे ज़ात बाबरकात जा बाना उन जिब्राइल मुझे मुस्तफा के अर्ज केड़ो कयो इए कौन चई त हस्बी अल्लाह ओ सुना नबी मां अल्लाह जो फरिश्तो हां फरिश्तन जो सरदार हां मुझे लाए मुझो अल्लाह काफिया इए कौन चई इए भी कौन चई त भला अल्लाह जे दरबार में ऐ सुना नबी मुखे दर्जात में अन्या भी वाधारो वठी दे इए भी चई छा चई ओ मुझा सुना मुस्तफा कयामत जो दिहाड़ो हुजे नफ्सा नफ्सी जो आलम हुजे सिजुनेजे जे बराबर हुजे जमीन तपी ड्रामे जी हुजे जन्नत ऐं जहन्नम जे दरमियान में बार खां सन्नी तलवार खां तिखी पुलिस रात हुजे मां जिब्राइल जा पर हुजन गुजरण वारी तुझी उम्मत हुजे नारा तकबीर नारा रिसाला नारा तहकीर नारा हैदरी नारा पीर दम दस्तगीर पांजे नसीबन ते नाज कर पांजे नसीबन ते नाज कर ऐं सोच जिब्राइल पांजे तरफों चयो या रब जे तरफों सोच थोड़ो भी खुदा अकुल दिनो थई नौजवान सोच अज त कुरान पढ़ी बुधाई त मलाइकन जो कम केड़ो व नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक अल्लाह जी हमदो सना करण अल्लाह जी तस्बीह तहलील करण खुदा जो जिक्र करण खुदा जे हुक्मन जी पूराई करण पंहिंजो कुछ भी न कंदा हन पो चवण दे त जिब्राइल पंहिंजे तरफा न चयो रब जे हुक्म सां चयो अल्लाह जी ज़ात कायनात के बुधाए रहियो आ ओ कायनात वारो मुझे मुस्तफा जो हिकड़ो थोरो भी नथा लागे सको उहो जिब्रील जे अचण जे ला अंबिया मुंतज़िर हुंदा होया उहो जिब्राइल कयामत जे दिहाड़े मुझे मुस्तफा जे गुलामन जे कदमन जो मुंतज़िर हुंदो कहजे करे पांजी औकात दे निहार वरी मुस्तफा जे ज़ात दे निहार अचता अल्लाह जे कुरान करीम का पुछी दे मुझे बेनियाज रब पांजे कुरान में फरमायो कुंतुम खैर उम्मतिन ओ मुझा मुस्तफा तुझी उम्मत ॾाढी भलिया तो असा अर्ज कयो मौला असा द किन्ना हो मौला असा द गुनाहगार असा द एक नंबर जा व्याजी असा द एक नंबर जा शराबी असा एक नंबर जा जानी असा एक नंबर जा जालिम असा एक नंबर जा चोर कूड़ ठग बदमाश मौला सबई असा में खामियो रब तो चवे ओ मौत पर मां कदे चयो आ त तू भलो है मां रब त चयो आ ओ मुजा महबूब तुझी उम्मत भली मुझो बेनियाज रब फरमाए रहियो आ मुंह तुझे ऐबन दे को न डिठो आ मुंह पांजे यार जे निस्बत दे डिठो आ याद रखी छद मुसलमान जेको यार जे निस्बत जे करे हेतरी इज्जत दई रहियो आ जो ओहो यार जे निस्बत जे करे कयामत में भी माफी जरूर अता फरमाइंदो अन्या अन्या मुखे बीही गाल करण दे जिब्रील इए न चयो त हस्बी अल्लाह मुझला मुझो अल्लाह काफिया हालांकि जिब्रील मलाइकन जो सरदार उते बीही करे मुझे महबूब मुस्तफा का मदद तलब करे रहियो या न जवाब दे जे कदे मलाइकन जे सरदार रखे अल्लाह जे दरबार ला मुझे मुस्तफा जे मदद जी जरूरत आ त असा गुनाहगारन के आहे या ना है खुद फैसलो कर खुद फैसलो कर सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से याद रखी छद जे कदे मां तो खां पुछा जे अज कुरान ते नाज थो करी
जहें अज कुरान ते नाज तो करी बुधाए त सही इहो कुरान बुधाइण वारो के सोच मुसलमान अज जहें दाढ़ी ते नाज तो करी इहा दाढ़ी ॾियण वारो केर अज जहें दिस्तार ते नाज तो करी इन दिस्तार जी इज्जत बुधाइण वारो केर अज जहें निमाज ते नाज तो करी इहा निमाज सेखारण वारो केर ॿियो त सब कुछ छॾे ॾे उन बेनियाज़ रब जो हिकु हुजण बुधाइण वारो केर तमाम थोरा मुझे महबूब मुस्तफा जा करण वारो मुझो खुदा वठी ॾियण वारो मुझो महबूब चो चो वठी ॾियण वारो मुझो महबूब न त सच इहो थे अॻु में भी दुनिया ते अंबिया आया अॻु में भी उन्हनि जूं उम्मतूं हुयूं थोड़ा थोड़ा ॾोह कनि रब कंहिंखे भोलो करे छॾे कंहिंखे बांदर करे छॾे तो असां घटि कई आहे कसम ते खुदा जो सचो तो असां घटि कई आहे कहिड़े ॾोह में कमी कई अथऊं का बि घटिताई कान कई अथऊं पोइ रब कंहिंखे भोलो कयो आहे जवाब ॾे न कंहिंखे बांदर कयो आहे छा उहे अल्लाह जा बाना न हुया उहे अल्लाह जा बाना न हुया छा जवाब ॾे अल्लाह जा बाना हुया जॾहिं उहे बि अल्लाह जा बाना तूं बि अल्लाह जो बानो उहे बि हिक नबीअ जा गुलाम तूं बि हिक नबी जो गुलाम उहे बि इंसान तूं बि इंसान उन्हनि जो खुदा बि साॻियो तुंहिंजो खुदा बि साॻियो लेकिन तोसां लेखो नथो करे उन्हनि सां लेखो कयईं राज़ कहिड़ो जवाब दे उन्हनि सां लेखो कयईं मगर तोसां लेखो नथो करे जवाब दे इन लेखे न करण में राज कहिड़ो आहे जॾहिं ॻाल्हि राज जी अचे पहुती त राज में राज खुली पियो त ॿियो कोई राज नाहे हुया त बेशक उहे इंसान पर के कलीमुल्लाह जा हुया के रूहुल्लाह जा हुया के खलीलुल्लाह जा हुया रब चवे तो कलीमुल्लाह जे गुलामन सां लेखो रूहुल्लाह जे गुलामन सां लेखो का खलीलुल्लाह जे गुलामन सां को पर मुझा मुस्तफा तू हबीबुल्लाह है तुझे गुलामन सा लेखो नाहे इन करे मुझे करीम रब जे ज़ात तुझी शक्ल कान बदलाया इन करे आशिकन चवा त तू पंहिंजे शक्ल न बदलण ते अल्लाह जा थोरा गाए करे चयो ओ जेन तू पहुंची हां त दर दर ठुकरा इनहा तू न जे पहुंची हां त दर दर ठुकरा इनहा भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इनहा ही कुर्बत जा प्यारा चो मिठड़ा मदीने वारा ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा चो ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा है तू न जे पहुंची हां त दर दर ठुकरा इनहा भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इनहा ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा मूवी घुमा सभई चो ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा है कहिड़ो असां जो हालो हो जे हालो हो जे हाँ कोई सहा कौन सोझे हाँ कौन सोझे हाँ है कहिड़ो असां जो हालो हो जे हाँ हालो हो जे हाँ कोई सहारो कौन सोझे हाँ कौन सोझे हाँ है रस्तन ते प्यारो ला इनहा है रस्तन ते प्यारो ला इनहा किले रसन सा घुमा इनहा पर कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा सब कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा है
अगियन नबियुनि जे उम्मत वांगुर उम्मत वांगुर रब न बणायो भोलो ऐं बांदर भोलो ऐं बांदर न त हिक ॿिए खे छा ॿुधायूं हिक ॿिए खे छा यार ॿुधायूं शक्लियूं ॾिसी पिया शर्मायूं पर कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा सब कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। अल्लाह जा बालड़ो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तवां जे महफिल के कबूल फरमाए। अदा गुलाम कादर उन जे भाइरन उन जे न्याणे उन जे तमाम खानदान जे माण्हुनि खे अल्लाह ताला जिंदगी भर खुशियूं अता फरमाए। मुझे महबूब जे मीलाद में अचण वारो अल्लाह ताला तवां जे दिल जूं उम्मीदूं पूरियूं फरमाए। अल्लाह ताला तवां सां सभिनी खे पंहिंजे महबूब जे रहमत सां माला माल फरमाए। अचो त हिकिड़ो अज़म कयूं। कहिड़ो अज़म? झेड़ा झगड़ा खत्म कयूं। ओ दोस्तों ओ मुसलमानो अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तनाज़उ फतफशलू व तज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस साबिरीन। मुझो अल्लाह तो फरमाए अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कयो वला तनाज़उ पाण में झगड़ा झेड़ा न कयो। अल्लाह केतरा ॾींहं जिंदगी मिली थई ये 5 ॾींहं भी तू झेड़न में गुजारी केडो न अयाणो है केडो न अयाणो है नढड़न नढड़न गालन ता मिट्रियूं माइटियूं छिनी वेही रही गालाहण बोलाहण बंद करे छडी केडो न अयाणो है। अल्लाह घणा ॾींहं जिंदगी आ इन जिंदगी के खिली गुजार। रब तो चवे वला तनाज़उ फतफशलू अल्लाह तो फरमाए पाण में झेड़ा झगड़ा न कयो न त कमजोर थी विंदो ता जो रोब खत्म थी विंदो। 5 भाइर हो 5 सौट रहो पाड़े वारा 50 ॼणा हो जे पाण में हिक हुंदो त बे गोठ वारो तवां ते चीच खण का पहिरीं 100 दफ़ा सोचींदो ए 50 ॼणा हन धडियूं कढी छडींदे पर जे पाण में अटकल हुंदो परे वारो छा घर जो नंढड़ो कुत्तो भी कांच फाड़े विझंदो खबर थस त हे पाण में टुकड़ा टुकड़ा लगा पया हन। रब जो कुरान तो चवे झगड़ा झेड़ा न कयो पाण में हिक थी जिंदगी गुजारियो हिक बे के दरगुजर कयो हिक बे के मुआफ कयो नंढड़ी नंढड़ियूं गालियूं हिक बे के मुआफ कयो। हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमाइन था अगर कहंदे हिसाब अथई न त उनके माफ करे पो सुम सजी रात सुकून जी निंड। अगर कहजो हिसाब रहल थई वनी माफी वठी पो अचे सुम सजी रात सुकून जी निंड। जे कदे तू के के माफ न तो करी सजी रात दिमाग पे दो फिरे मां ही कंदुस पो ही तू छा कंदे करण वारो मुजो करीम जेके रखे तू छा कंदे इन करे पांजो निंड्रो न फिटायो पांजो ब्लड प्रेशर हाय न कयो पांजे निंड के खराब न कयो पांजे जिंदगी के अजाब न बनायो। अल्लाह वारन जो तरीको आ मुझे महबूब मुर्शिद सजन साईं जो ही पैगाम आ त कुंड कुर्छ में पहुंचायो। अचो त गरजी करे प्यार पाण में वंडियो अचो त गरजी करे मोहब्बतूं वंडियो। कणक तैयार आ अञा 15 ॾींहं देर आ अन्न जो दुकार आ गरीबन जे ला वडे रन वट पलियूं भरियूं पयूं हन गरीबन जे ला दुकार आ। 65 रुपया अन्न अटो किलो लगो पयो आ 110 रुपया खंड किलो लगी पया। मता तुझे पाड़े में कंजा बचड़ा सुबह जो चाह जेला अमड़ जाडो रोंदा हुजन ऐं उनन वट खंड पती न हुजे ऐं अमड़ बचड़न दे निहारे अखड़न में लुड़क लाड़े। मता तुझे पाड़े में को रात जो वेले ते बचड़ो सुम्ही पवे तुझू पलियूं भरियूं पयूं जन खुदा जो कसम सजी रात भी इबादत करी कह कम जी कान थई सजी रात भी इबादत करी कह कम जी कान थई छो त तुझे पाड़े में को भुखियो सुतो पयो आ तुझे पाड़े में को उन्यायल सुतो पयो आ तुझे पाड़े में को मिस्कीन सुतो पयो आ। हाँ भले सजी रात इबादत न कर परवाह ना है सोमणी जी नमाज पढ़ी सुबह पो परवाह ना है जिंदगी जी इबादत कई थई हिकड़े पासे पर कह मोजा दोस्त जंजी चुल्ह उजामी चुकी आ कंजी चुल्हड़ी बार जंजा बचड़ा रोन था पिया उनन बचड़न के खाराए खिला रब्बे जुल जलाल जे इज्जत जो कसम खणी तो चवा जिंदगी जी इबादत हिकड़े पासे इन अमल जो सवाब अञा भी निरालो थी।
रब मौक़ियो ॾिनो अथई हिम्मत कर, रब मौक़ियो ॾिनो अथई हिम्मत कर, कमाए वठ। मेले जी पछाड़ी थई याद रखी छॾ, मेले जे अॻियाड़ीअ में महाग हूंदो आहे, विच में सख़्ती हूंदी आहे, पछाड़ीअ में थोक जो माल हूंदो आहे, खणो मेले जी पछाड़ी थई, कमाए वठ। ज़िंदगीअ ते भरोसो न आहे, ग़रीबनि जी ख़िदमत कर, मिस्कीननि जी ख़िदमत कर, यतीमनि जी ख़िदमत कर, बेवाहनि जी ख़िदमत कर। अल्लाह बि राज़ी थींदो, अल्लाह जो रसूल भी राज़ी थींदो। ख़ुदा मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। कोई बि पंहिंजे जगह तां न उथे, दोस्तनि नंगर कढी छॾियो आहे, मां इन करे 2-3 मिंट पे वरता। नंगर तयार लॻो पियो आहे, इते जो इते दुआ थींदी, तव्हां इते ई वेठा हुजो, तव्हांखे नंगर मिली वेंदो। नंगर खाई बस कंदो, निमाज़ जो टाइम थींदो, पोइ हिते अज़ान करे निमाज़ पढ़ी पोइ निकिरजो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। व रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। मुंहिंजा सुहिणा रब करीम, दिलनि जा हाल ॼाणदड़ रब, दुआउनि जा क़बूल कंदड़ रब, असां सभिनी मर्दो ख़वातीन जे दिलनि जा राज़ ॼाणी थो मौला। असांजे दिलनि जूं नेक उमेदूं पूरियूं फरमा। करीम रब असांजे दिलनि जूं नेक उमेदूं पूरियूं फरमा। करीम रब असांजे हीणे हाल जे मथां रहम फरमा। या अल्लाह जेको घुरियो अथऊं उहो बि अता फरमा, जेको न घुरियो अथऊं उहो बि अता फरमा। असां घुरी रहिया आहियूं पंहिंजे अकुल जे आहर, तूं अता फरमाए पंहिंजे करीमी रहीमी शान जे आहर। ओ मुंहिंजा मौला, तुंहिंजे खज़ाननि में खोटी कान्हे, असांजा ऐब थोरा, तुंहिंजी रहमत ॾाढी कुशादी। मौला असांखे मुआफ़ फरमा। या अल्लाह असांखे मुआफ़ फरमा। या अल्लाह असांखे मुआफ़ फरमा। असांजे बचड़नि खे मुआफ़ फरमा, ओड़े पाड़े खे मुआफ़ फरमा, मदीने वारे मीर जे सॼी उम्मत खे मुआफ़ फरमा। या अल्लाह हुज़ूर जे सॼी उम्मत जो ख़ैर फरमा। करीम रब असांजी हाज़िरी क़बूल फरमा। जन दोस्तनि अदा ग़ुलाम कादर ऐं उन जे अज़ीज़ व अक़ारिब न गॾिजी हे ज़िक्र जी दुरूद जी महफ़िल सजाई आहे। मौला इन्हनि जो कणो कणो पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमा। रिज़्क़ रोज़ीअ में, बचड़नि में, माल में बरकतूं अता फरमा। जेके कही आया उन्हनि खे विख विख जो अजर अता फरमा। सभिनी असांखे हरमैन शरीफ़ैन जी हाज़िरी नसीब फरमा। मौला मदीनो ॾेखार, पोइ भली मार, लहन ओजागा अखियुनि जा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते लाज़मी क्लिक कयो ताकि असांजूं नातूं तव्हांखे बर वक़्त मिली सघनि। पंहिंजी राय खां आगाह कंदा।